प्यारा जबल नहीं है। अल्लाह फरमाए तो इन्ना सफा वल मरवा मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अवे समर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। बेशक सफाई मरो मां खुदा जी ज़ात बरकत कुदरत निशान नमायन तो जो भी शख्स इन जे विच में उम्रो करे या हज करे इन जे विच में डोड़े जेको मां रब जी ज़ात बरकत जे दरबार में वधीक नेकियूं कंदो त मां रब क़दरदान है मां रब जान वारो। सफा जबल ते जिब्रील बरा के बिहारियो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें बरा के भर में के बीठो आ नज़रतुल मजालिस वारे लिखियो आ त साईं जो भर में के बीठा हाणे अजीब मज़ो थो थिए सही साईं जो करम थो करे उन वक़्तु इंसान जे दिल ते वधीक ख़ुशी हूंदी आहे त पोइ रियान जे बजा 5 रियान बि ख़ैर करे छॾींदो आहे। जिब्रील खे चई ते नाराज़ न थी अॼु सुनो नबी मथे थो हले अॼु मूंखे साल जो मौक़ो मिलियो आहे जॾहिं क़यामत मां हुज़ूर उथंदा सारे बुराक नबी जे दरबार ते बीहंदा मतां उते मूंखे छॾे ॿिए ते सार थिए अॼु मां अंजाम थो वठां सुणे खां त जीअं अॼु मूं ते सार थींदो जीअं मज़ार अनवर मां उथे त बि मूं ते सार थिए। साईं जी ज़ात बरकत पंहिंजो वाइदो फरमायो हाणे बुराक ठही बीठो आहे त नबी करीम बीही रहिया आहिनि। जिब्रील पुछे थो कि भला साईं तव्हां वरी कहिड़े इंतज़ार में फरमाईंदा त अॼु मां ख़ुदा जे दरबार में अर्ज़ थो कयां मन हो क़बूल फरमाए कहिड़ो अर्ज़ आहे जीअं मूंखे बुराक ते सारी थो ॾे जॾहिं मुंहिंजा उम्मती क़यामत ते विहारे पर जे क़बर में अथनि त उन्हनि ते बि महिरबानी उन्हनि खे बि सारियूं अता फरमाए। दोस्तों नबी पाक जी ज़ात बरकत दुआ घुरिया अल्लाह ताला दुआ कबूल फरमाई। कुरान पाक में वायदो चला व यौम नशरुल मुत्तकीन इला रहमान वफदा खुदा फरमाए तो जने क़यामत जो जहारो थींदो जेके मुंहिंजा मुत्तकी बानान मां खुदा जी ज़ात बरकत हबीब ते ईमान आंदो अथनि उन्हनि खे मां क़बर मां उथारींदुसि सार करे उथारींदोसां। सुनो नबी बुराक ते सार छो हाणे बुराक जे बारे में जेको तफ़सीर लिखियो आहे लिखनि था त बुराक जी कहिड़ी सूरत हुई उन जा दिल जेके हा से माण्हू वांगुरु हा उन जे कंध ते बुर जेका सा घोड़े वांगुरु हुई उन जा पेर जेके हा से उठ वांगुरु हा ऐं एतिरो त तेज़ आहे जो जिते पई निगाह पवे उते पियो विख रखे जिते पई निगाह पवे। हाणे सोचियो त जिते निगाह पवे उते विख वॾो कमाल आहे न पर मज़ेदार रिवायत ॿी आहे खसाइश कुबरा इमाम सुयूती जो अरबी में लिखियल किताब है अल्हम्दुलिल्लाह हर कुझु हाणे मिलंदो आहे उन में लिखे थो महबूब जे मेराज जे ज़िक्र में त साईं जॾहिं बुराक ते सार थिया आहिनि अॻियां जबल था अचनि वॾा वॾा पहाड़ था अचनि त कुदरत वारे उन बुराक जे जंघुनि में राज़ रखे छॾियो आहे उहो कीअं जॾहिं न का मथां ई हूंदी आहे उठ या घोड़ो मथे चढ़ंदो आहे त पोइ उन जा अॻियां पेर कंधो अॻियो हिसो मथे थींदो ऐं पोयों हिसो हेठि थींदो जेको सहारा सो अॻिते भर कंदो त पोइ ते खिसकी न वञे ख़बर हुया न ऐं जे हेठि थो लहे त पोइ सार वरी पोइ ते भर कंदो त अॻिते न वञा। खसाइश कुबरा में लिखे थो अल्लाह ताला महबूब जे बुराक जे जंघुनि में अहिड़ो राज़ रखे छॾियो जो जॾहिं मथे चढ़ूं पवे त अॻियूं जंघूं छोटियूं थी वञनि ऐं पोयूं डिघियूं थी वञनि जे हेठि रहे त अॻियूं वॾियूं थी वञनि ऐं पोयूं छोटियूं थी वञनि उहे जंघूं घटि वधि थींदियूं अचनि पर सुहिणो नबी जीअं सिधो वेठो आहे तीअं वेठो आहे। अल्लाह फरमाए मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ न अचे अरे हेठि ते ज़रे मथे ते ज़रे अॻिते ते ज़रे पोइते ते नबी से फरमायो बुराक ते मां सार थियो हा। मदार शरीफ़ में लिखे थो अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह त जॾहिं सफ़र थियो आहे बुराक जो शुरू साईं मथां 3 सलाम आया अस्सलामु अलैका या अव्वल अस्सलामु अलैका या आखिर अस्सलामु अलैका या हाशिर ऐं पहिरियां नबी तो ते सलाम ऐं पोयां नबी तो ते सलाम ऐं हाशिर माना जे उथण जे करे मखलूक क़बर न उथंदी ऐं हाशिर नबी तो ते सलाम। साईं फरमायो जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे हज़रत इब्राहिम हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा जेके तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि सलाम था पर हाणे अॻिते हलियासीं हिकिड़ो मक़ाम आहे खजनि जा वण हुजनि जिब्रील चयोसि इनसिल फसल हिते लही बरकातूं नफ़िल पढ़ पुछ में जिब्रील ये कहिड़ी जाइ आहे इहे मदीने जो शहर हुज़ूर जो मेराज थियो मके खां वञण खां शाम ॾांहुं रस्तो ही आहे जिब्रील जो क़िबला ही मदीने जो शहर आहे जिते तो महबूब जी मस्जिद नबवी थींदी जिते तुंहिंजी मज़ार तयार थींदी जिते तुंहिंजो हरम शरीफ़ ठहंदो जिते माण्हू निमाज़ूं पढ़ंदा बांगूं ईंदियूं जिते हज़ारे खां किरोड़े माण्हू तो सुहिणे ते सलाम जे लाइ ईंदा इते जन्नतुल बक़ी थींदी इते उहद जा शहीद थींदा इन खे जो बदर जा शुहदा थींदा इहे सभु अल्लाह जा कर्म कुर्ब थींदा हबीबन हिन ज़मीन खे उन राती तरफ़ बख़्शियो आहे जो पाण लही बरकातूं नफ़िल पढ़ंदा
वरी अॻिते हलिया वरी असो करे या रसूल अल्लाह हिते बि नफ़िल पढ़ जिब्रील ही कहिड़ी जाइ आहे कि भला साईं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तूर सीना जबल आहे साईं फरमाए मां उते बि नफ़िल पढ़ियो आहे वरी अॻिते हलियासीं हिते नफ़िल पढ़ जिब्रील ही कहिड़ी जाइ आहे कि भला ही बैतुल्लहम जिते हज़रत ईसा नबी जी विलादत बासादत थी हज़रत बीबी मरियम खे अल्लाह ताला बिना मुर्स जे बच्चो अता फरमायो हुयो इन जाइ ते हज़रत ईसा जा हो ये मुतबरक मक़ाम आहिनि हिते नफ़िल पढ़ त तुंहिंजे सदके इन जो वधीक शरफ थींदो वधीक इस्लाम थींदो हुज़ूर फरमायो पींदे वींदे बैतुल मुक़द्दस आयो जेको हींअर ज़ालिमनि यहूदियुनि जे कर्ज़े में दुआ कयो त अल्लाह ताला मुहम्मद सुने जी उम्मत खे इहो क़ाबू मोटाए ॾे आमीन चओ हा वताई असां जूं कुझु ग़लतियूं आहिनि असांजा क़सूर आहिनि जेके मुठ जेतिरा ज़ालिम यहूदी सुने नबी पाक जी उम्मत जी हेतिरी कसरत घणाई आहे उन जे बावजूदि उते काबिज़ आहिनि उते गोलियूं हलाइनि उते उघाड़ा थी ज़िनाऊं कनि उते शरारत आहिनि उते बेहुरमती कई वञे अल्लाह ताला उन काबे अव्वल खे पाक ऐं साफ़ बनाए मुतहर बनाए ऐं वरी मुस्लमाननि जी जेका अमानत आहे असां मुस्लमान खे मोटाए ॾे आमीन चओ हज़रत नबी सॼी ज़ात बरकत फरमायो मां बैतुल मुक़द्दस में वियो आहियां वञा सुभान अल्लाह सभु अंबिया वेठा आहिनि जेके भी पैगंबर सब तशरीफ फरमान के बीठान के वेठान के रुको में के सजदे में हजरत ईसा अलैहिस्सलाम सा गल सन अम्मा हजरत बीबी मरियम सान दे आई हाई फरमायो जिब्रील के पत्थर में आंगुर हया उन्हें में सोराख थियो बुरा के उन्हें में बदे थो पियो हबीबन फरमायो मां अंदर सभी नबी सा सलाम अलैकुम कया सभी मिला हन मरहबा थिया हानी नमाज दी तैयारी छाजी अबा राजा ता नालो वठो एतरी ता हदा कान विडिया जेतरो ते टिजोस था अब अच्छा जी तैयारी थी आमीन शुक्र जो से बाहर ते आदो तो सही अल्लाह ने शर रहम करे एड़ी त मुसलमानन के नमाज का नफरत नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हालांकि सैयदना हमजा साईं वार ओद शरीफ जॾहिं ओद दी जंग लगी आ मशहूर तारीखूं पढ़ी ॾिसो बुज़ुर्ग लिखियो आहे महबूब जी ज़ात खे ज़ख़्म रछाहन असहाब जी जान फटजी पई आहे बीहण जी ताक़त कान्हे का नमाज जो टाइम थियो आहे त महबूबन वेही इमामत कई आहे सहाबन वेही जमात कई आहे इन हालत में नमाज नथा छॾी असांखे या टेलीविज़न जो लाचार हूंदो यार इहो वीडियो टिडियो अलाए छा छा ख़बर हिन खां पूस मां फतेह खान चवंदा आहिनि इन जे पुठियां बसि उघाड़ा फिल्म उघाड़ियो रनू रब शर पनाह में रखे अहिड़ो असांखे हया अता फरमाए जो असां मदीने जे शहर में रहूं त महबूब जे दीन जी लज रखूं महबूब जे ज़ात जो हुक्म जो हया रखूं अल्लाह जी नमाज एडी प्यारी है जो उन्हें कब्र में जेके अंबिया करा बाहर आया हन उन्हें वक्त अल्लाह जी नमाज याद आ जिब्रील अमीन निहारियो सब अंबिया वेठा हाने केड़े इमाम थी जितने को दर्जन खन मौलवी जो इकट्ठे थे तो हर को लाराइंदो या केर नमाज पर हु पर केर पर है साईं फरमाया मां वेठो हां जिब्रील या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़द्दम व सल्लि बिल अंबिया हबीब अगा थी नबी के नमाज पढ़ा इमामत तुझो मकाम आ अजो खबर पई त जेको आयो सभनी खां पोइ आयो सभनी खां पछाड़ी आयो सभनी खां आखिर पर बीठो सभनी खां अव्वल हज़रत नबी सजी सा ताबरकात नमाज सा पढ़ाई एक आशिक बयान फरमायो मरातब में सबों से बढ़ के हजरत मुस्तफा तेरे रसूले हक नबी हक इमामुल अंबिया तेरे नबियन जो इमाम थियो साईं नमाज पढ़ाई नमाज का बाद में अल्लाह जी ज़ात बरकाते प्यारे इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कई या रसूल अल्लाह अज इजाजत मिले तो सब नबी पंहिंजी तकरीर कन शुरू थियो हजरत आदम खां वठी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं जेके भी अंबिया अलैहिस्सलाम हुया उन्हनि पंहिंजे नेमतुनि खे बयान फरमायो हजरत आदम चयो त मां उहो आहियां जंहिंखे अल्लाह ताला मलाइकनि खां सजदो करायो हजरत इब्राहिम चयो त मां उहो आहियां जंहिंजे मथां अल्लाह ताला बाग खे बाग बनायो हजरत यूनुस चयो त मां उहो आहियां जंहिंखे अल्लाह ताला मच्छी जे पेट मां ॿाहिरि आंदो हजरत मूसा फरमायो मां उहो आहियां जंहिंखे ख़ुदा तूर सीना ते पंहिंजे कलाम जो शरफ बख़्शियो हजरत ईसा फरमायो मां उहो आहियां जंहिंखे अल्लाह पंहिंजे कुदरत सां पैदा फरमायो बग़ैर बाबे जे वजूद में आंदो सभनी पंहिंजा मनक़ब पंहिंजूं फज़ीलतूं पंहिंजूं नेमतूं पंहिंजा मक़ाम बयान फरमाया हाणे नंबर मुंहिंजे सुहिणे हबीब जो आहे हज़रत नबी सजी ज़ात बरकात मिंबर ते तशरीफ़ फरमा था फरमाया अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा सब सारा उन्हें अल्लाह जे लाए जे मूंखे रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो सारी इंसानियत जो मां रसूल आहियां बशीरो नज़ीर आहियां जरा हबीबन ख़िताब फरमायो हज़रत इब्राहिम जज़्बात न चुथी बीही रहियो जेतो नबी हो रुगी तव्हां सभई लक़ब पेश कयो मोहम्मद सोने जे हिक ने रहमत वारे लक़ब जे बि बराबर कोन थींदा
बेहासा फदलकुम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन लक़ब सां मोहम्मद सो सभिनी खां वधीक शान वारो आहे, फज़ीलत वारो आहे, इज़त अज़मत वारो आहे, सभिनी तस्लीम कयो आहे। हबीब जी ज़ात बरकात हाणे बैतुल मुक़द्दस खां मथे रवाना थिया। सफ़र मथे आसमान ॾे शुरू थियो आहे। छाते विया? बुराक जी सवारी बैतुल मुक़द्दस ताईं हली आहे। मथे बुराक न वियो आहे, मथे नबी साईं जे लाइ कुदरती नूरी ॾाकण लॻाई वई आहे, जंहिंजो नालो आहे महराज। महराज चबी अर्दी में ॾाकण खे आहे, जंहिंते चढ़ियो वञे। हबीब जी ॾाकण इहा कान ही जो ॿ खुआल त घोड़ा सुकी पवनि। ही कुदरती लिफ्ट आहे, मसायत आहे, जंहिंखे कुदरत वारे अहिड़ो तयारु करे छॾियो आहे जो हुज़ूर कदम रखिया त पहिरें आसमान ते पहुती आहे। साईं पहिरें आसमान जे हेठां जिब्रील अमीन बि आहे। अल्लाह जी ज़ात बरकात प्यारे जिब्रील आसमान जे दर खे खड़कायो आहे। मथां जेको मलाइका पुछे थो मन केरु आहीं? जिब्रील आहियां। त रुॻी जिब्रील जे ॿुधण सां दर न खोली, मलाइका गॾु केरु अथई? छो त उन मलाइका खे हुकुम हो त जेसी मोहम्मद सोहो न अचे त ॿिए जे लाइ दरवाज़ो न खोलो। जिब्रील हा ॿियो केरु अथई? जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी हा बेहासा अमरत मूंखे हिन जो अमर कयो आहे। हज़रत जिब्रील दरवाज़ो खोलायो आहे। हबीब मथे ॼाण हमें फरमायो मथे वञा त आदम साईं वेठो पहिरें आसमान ते। किथे बा जेके अखियुनि खे थोरो ठपियो था महिरबानी करे 2-3 मिंट जाॻो। ॾिसो मां पंहिंजे सॼे खॾे त पटाटनि जी तोर शुरू थी वई आहे। उहो वञी सुभान अल्लाह मौली समझे त जागर पर झुट को ॾिठो जो बि हले। अल्लाह रम कंदो सवा चई पियो अल्लाह सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक वसल्लम वसल्लम अलैहि वरी बुलंदा सा दुरूद बुलंदा। आए तो मुझे आका जो शान पाण समेन मां पहिरें आसमान ते कदम रखिया। हज़रत आदम अलैहिस्सलाम वेठो आहे। सॼे पासे सुहिणियूं सूरतूं आहिनि, खॿे पासे ख़राब सूरतूं आहिनि। सॼे पासे निहारे खिले थो, खॿे पासे निहारे रोए थो। पुछां थो जिब्रील ही छा जे करे थी क़िबला साईं? इहो सॼे पासे नेक ऐं सालिह बचरनि जा रूह आहिनि, जिन खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। ऐं खॿे पासे बेफ़रमान अरवाह आहिनि, जिन खे ॾिसी रहंदो आहे त हे मुंहिंजा बच्चा थी बेफ़रमान थिया जेके जहन्नम जो ॿारनि थींदा। साईं फरमायो त मूंखे जिब्रील जो क़िबला आदम अलैहिस्सलाम तव्हां हुन ते अस्सलाम अलैकुम चओ, मूं अस्सलाम अलैकुम चयो आहे। हुन सलाम जो जवाब ॾेई ऐं फरमाई त मरहबन बिल इब्न सालिह वन नबी सालिह। सालिह नबी ऐं सालिह फर्ज़ंद खे मरहबा आहे। हुज़ूर फरमायो मां आदम साईं सां मिली वरी मथे हलियुसि। हाणे पहिरें आसमान खां ॿिए आसमान जे विच ते उम्मत जूं हालतूं नबी करीम खे ॾेखारे वयूं। छा छा ॾिठो गौर सां? साईं फरमायो मां थोरो अॻिते हलियो आहियां। ॾिसां त हिकिड़ी क़ौम आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, जंहिं जॻह हलाल खाधा रखिया आहिनि, सुहिणा सुहिणा ताम रखिया आहिनि, ॾाढा ख़ुशबू वारा लज़ीज़ खाधा रखिया आहिनि। उन्हनि तामनि खे छॾियो, लज़ीज़ खाधनि खे छॾियो, टूंड ऐं मुर्दारनि खे चक पिया जो कुता चंबड़ियल पिया हूंदा। पुछां थो जिब्रील मन हाउलाही केरनि? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ही उहे तुंहिंजे उम्मत मां इंसान आहिनि जिन खे रब पंहिंजा नग ॾींदो आहे, पंहिंजूं ज़ालूं ॾींदो आहे, पंहिंजा बच्चा ॾींदो आहे, पर उन्हनि जो ख़्यालु न कंदा आहिनि ऐं ज़िना कंदा आहिनि, परावनि बच्चनि खे तकींदा आहिनि, परावनि नगनि जे पुठियां हलंदा आहिनि। अल्लाह ताला इन्हनि खे बदबू ढूंढ नसीब फरमायो आहे। इहो हिते जो मिसाल आहे, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इन ज़ानी मर्दनि जे निरार ते औरतुनि जी उघर छातल हूंदी, उन मां पेशाब रतो ऐं मनी वहंदी जेको चटींदा ऐं पीअंदा। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हुज़ूर हो त एतिरी त बदबू आहे जो मां हैरत में ॾिस। पुछो जिब्रील मुंहिंजे उम्मत मां असर हूंदा? फरमादा हा क़िबला। हलाल खे छॾे हराम जे पुठियां लॻंदा, पंहिंजनि खे छॾे परायनि जे पुठियां लॻंदा, राति ॾींहुं ज़िना जे फ़िक्र में हूंदा। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। नबी सोने फरमायो इहे मर्दनि जो असर हूंदो ऐं जेके औरतूं ज़िना जे पुठियां जो हलनि उन्हनि जे सीननि में जहन्नम जा ज़ंजीर लॻल हूंदा, उहे ऊंधियूं करे टंगियूं वेंदियूं जहन्नम में। उन्हनि मां एतिरी त बदबू ऐं धप निकिरंदी जो जहन्नम जा काफ़िर दाहूं कंदा त मुंहिंजा मौला असांखे ॿिए पासे मोकिल, हिते ज़ालनि जे धप असांखे तंग करे। अल्लाह ताला शरत पनाह में रखे आमीन। अल्लाह जे हबीब फरमायो अज़ानी ला यज़नी हिन यज़नी व हुव मुमिन। ज़ानी जब में ज़िना कंदो आहे त ईमान हूंदो अथसि, ज़िना करण वारे वक़्त में ईमान निकिरी परे वञी बीहंदो आहे। जे ज़िना कंदे मरे त काफ़िर ऐं बेईमान थी मरे। नबी साईं जी ज़ात बरकात उम्मती जो हिक ॿिए खे हिदायतूं कयो, हिक ॿिए जी ख़ैर खाई कयो, हिक ॿिए जा सजण थियो। क्या हितान में सजण पकानी, टुकर खाराइण में सजण पकानी, सखी
खे टहक में सजना बगानी यहाँ दोस्ती के मरीकाने दोस्ती आए बेनमाज के बाह समट हल मुझे महबूब जे हरम में नमाज पर जाने के चो तो दास ना न कर खुदा दादो तई जो रखे तो चोरी से रब नाराज न थी परे शराबी के तो शराब खा परे थी वन बेनमाजी के तो नमाजी बंदी पर रोजे न रखना के तो रोजा रखना शुरू कर जेको गाफला तके सजा कर जेको सुस्ता तके चुस्त कर जेको खुदा जे रखम परे तके कहले रब जे दरवाजे ते वठी इहा है दोस्ती इहा है सजना बेटा इसा तरह बयान फरमायो न मैं तो हल तनी सा हल जेके हली था जानन इन साल पर उन्होंने हाथों के नफरत अल्लाह ताला शर रहम करे फरमाए तो हल तनी सा हल जेके हली था जानन हल नसान बियन मता हली हाल विनाई वे तनी सा वे खुदा जे सालिहाबान जी सोहबत कयो नेकोकार जी सोहबत कयो कुरान जे हदीस जे समझण वारनि जी सोहबत कयो मुझे महबूब सोए फरमायो अलैकुम बिमुजालसतिल उलमा वस्तिमाए कलामिल हुकमा आलम जे मजलिस में वींदा कयो साईं छो भला वञो छा मिलंदो मुनन मां छा थींदो पर मुझे मदीने जे ताजदार खां पुछ अबा हर को मुहकम पंहिंजे अमले खां वाक़िफ़ हूंदो न बल्दी वारनि खे पंहिंजे अमले जी ख़बर ॻाल्हाइण हा या न कफ़ील खे पंहिंजे मक़सूल जी ख़बर हूंदी आफ़ीसर खे पंहिंजे मुलाज़िम जी ख़बर हूंदी लीडर खे पंहिंजे वर्कर जी ख़बर हूंदी पाकिस्तान में सभु लीडर हूंदा आहिनि हीअ फलाणे जी पार्टी हीअ फलाणे पार्टी पोइ जेको जंहिंजो वर्कर हूंदो आहे उहो उन खे प्यारो हूंदो आहे जेकर मुंहिंजे गुंबद ख़िदर वारे सुहिणे मुहम्मद जा वर्कर आहिनि जेके राति जे तॾनि ते वेही झोलनि में पिन जूं मानियूं खई रब जो क़ुरान पढ़ंदा आहिनि सुहिणे मुहम्मद जी हदीस पढ़ंदा आहिनि पाकिस्तान ॾिसंदा लोटा हथनि में झली दर दर ते फ़ख्र करे तालिब रब जो क़ुरान पढ़ंदा आहिनि उन जो तोट क़दुरु कोन्हे त मुंहिंजे सुहिणे नबी खां पुछ महबूब खां पुछो साईं इन जो क़दुरु छा आहे वाह मुंहिंजा सुहिणा नबी हमेशा इज़ा मर्रल आलिम अविल मुतअल्लिम बिक़रियतिन रफ़अल्लाहुल अज़ाब अन मक़बरतहा 40 यौमा हबीब फरमायो जॾहिं आलिम या तालिब कंहिं ॻोठ खां लंघंदो आहे क़ुरान पाक जी मुहबत वारो हया अख़लाक वारो आलिम आहे दीनदार आहे या तालिब इल्म आहे उहो कंहिं ॻोठ खां लंघंदो आहे हबीब तो फरमाए अल्लाह ताला उन ॻोठ वारनि जे क़ब्रिस्तान तां 40 ॾींहं अज़ाब खणाए छॾींदो कदर तो मुझे हबीब के दरबार में फरमाया तो इन्नल मलाइकत लतदउ अजनहतहा लितालिबिल इल्म रिदम बिमा यसना जन इल्म जो तालिब हलंदो आ तो मलाइका पंहिंजा पर उन जे हेठा रखंदा आहिनि छो त इने जी जेका अमली ज़िंदगी आहे सुहिणी आहे इन जा कदम असांखे लॻंदा त असां मलाइका जे परनि में इज़त ऐं शरफ़ पैदा अबा अल्लाह जी ज़ात बरकात रहम करे अमल ता फरमाए आमीन च हाओ सालिह जी सोबत अलैकुम बिमुजालसतिल उलमा वस्तिमाए कलामिल हुकमा हकीम जी ॻाल्हि ॿुध सी वारा हकीम न तुंहिंजे नबी साईं जेके दिल जा हकीम आहिनि जेके ज़िक्र सां रब जे दीन सां मुहबत सां रूहानियत सां तुंहिंजे क़ल्ब में फैज़ मुहम्मदी पलटाए तुंहिंजे क़ल्ब में इश्क़ मुहम्मदी अची वञे तुंहिंजे क़ल्ब में नूर मुहम्मदी अची वञे तुंहिंजे क़ल्ब में उहा सफ़ाई पैदा थी वञे जो ईअं सजना ते सलाम पढ़ी तो गोया के दिल भर जो दीदार करे रहे हाँ मुझा भा अल्लाह जी ज़ात बरकात जी प्यार जी सोबत कर मां ॻाल्हि पे के नबी से फरमाया ज़ान जो बुरो हाल ॾिठो अल्लाह ताला पनाह में रखे आमीन चओ समात आसमान परे का सफ़र शुरू आहे सुम सिर्फ तंहिंखां पोइ अॻिते हलियो अॻिते जो वञा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ॾिसां थो हिकिड़ी क़ौम जन जा पेट घरनि जेॾा आहिनि उन्हनि में नाग ऐं बलाऊं आहिनि एतिरो त सहर सां पलटीन जो दाह ते दाह पई पवे रड़ ते रड़ पई पवे